बीहण खां बेहतर आहे त मोटरसाइकिल कढो त ॻोठ हलूं। चाचा मां तयार हाँ। वारिस को पुछ वो हलंदो। जेसी ताईं मां पंहिंजो प्लान पूरो न कंदुसि तेसि ताईं वापसि कोन वेंदुसि। असां तुंहिंजी शादी जो प्रोग्राम ठाहे छॾियो आहे। तूं पंहिंजी दुश्मनी खे फ़िलहाल पासे रख। मां त चवां थो त पहिरियां हली तुंहिंजी शादी जी तारीख़ रखी अचूं, उन खां पोइ हिते मोटी अची सभिनी जा हिसाब किताब बराबरि कंदासीं। मूंखे ख़तरो हुयो पहिरियां कमाल खान मां, उहो त हथीको थी वियो। हिते ज़मीन हारियुनि खे ॾेई वेंदासीं, उहे संभाले वठंदा। हाणे ॿुधोई न, ज़मीन बि हारी संभालींदा, पोइ हिते रहण जाणे कहिड़ी ज़रूरत आहे। ठीकु आहे चाचा, त पोइ निकिरूं था। सौट तूं हारियुनि खे कमु सम्झाया त पोइ निकिरूं। तूं ऐं चाचा निकिरी हलो, मां हारियुनि खे कमु सम्झाए पहुची वेंदुसि। जीअं तुंहिंजी मर्ज़ी। चाचा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं सौट खे गॾु वठी न हलंदे न, पोइ इहो न सोच त को सौट पोयां असां वटि वापसि मोटी ईंदो ऐं वरी हिन खे वठण लाइ असांखे वापसि अचिणो पवंदो। ॿाराणी ॻाल्हि कोन थो कयां सौट, मां राति पहुची वेंदुसि। इहो तूं न सोच ते राति न पहुती त मां तोखे छॾे ॾींदुसि, वरी सुभाणे वठण लाइ ईंदुसि। चाचा तूं दिलि जा कर, मां पहुची वेंदुसि। तूं उते हूंदे त वारिस जी शादी जी तारीख़ रखंदासीं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।